कंदकोड़ में जमीयत उलमा इस्लाम ज़िला रहनुमा हाफ़िज़ रब नवाज़ चाचड़ की दावत ते सेनेटर मौलाना अब्दुल गफूर हैदरी जो चवण हो तो पीडीएम में को भी दरार ना है। पीडीएम सुठो इताद साबित थी जैसा पीडीएम इताद कायम रखी सीटू कढ़ी आई। हुनजो चवण हो तो सेनेट चेयरमैन वोटिंग दौरान असांखे 7 वोट न मिलिया आहिनि। मामले ते पीडीएम इताद इंक्वायरी करे रही है। हुनजो चवण तो इमरान हुकूमत नाकाम थी चुका है। हाणे हुनजो वञण सां मुल्क जो फ़ाइदो आहे। हुन चयो त हिन वक़्तु मुल्क बदतरीन बहरान हेठि आहे। मुल्क में सरकारी अमले के पघारियूं न पियूं ॾेई सघजनि त पोइ कीअं ही मुल्क हली सघंदो। इमरान हुकूमत कोशिश कई त जमीयत उलमा इस्लाम फे जे क़ाइद मथा करप्शन ज़ाहिर थे ऐं मूं मथा करप्शन जी ॻोल्हा कई पर कुछ भी न मिलियो। सियासत गंदी शइ आहे। सियासत कंदड़ करप्शन में फाथल आहिनि पर असीं अवामी सियासत करे रहिया आहियूं। उन ई लाइ अॼु ॾींहं ताईं जमीयत उलमा इस्लाम मथा करप्शन जो को बि इल्ज़ाम साबित न थी सघियो आहे। हुन चयो त अनक़रीब जमीयत उलमा इस्लाम पाकिस्तान में सुठी सियासत करे मुल्क खे बहरान मां कढंदी। तकरीब में जमीयत उलमा इस्लाम जे मरकज़ी नायब अमीर मौलाना अब्दुल कयूम हालेजी, मौलाना अब्दुल्ला सुमरानी, मौलाना शमसुद्दीन भेरी, इरफान उल्लाह खोसो, मौलवी इरफान अली खोसो ऐं ॿियनि बि शिरकत कई।